फरीदाबाद जीवनारियूं वज में छो आयो आ कंहिंजी न कंहिंजी ताड़ में आ मस मस त मुंहिंजे वारे में आयो आ अॼु मां हिनखे ज़िंदा न छॾींदुसि हुन कुछ सोचो आ ऐं हू जरूर कुछ कंदो तू होशियारी करे हुन सां निकिरी वञ पर कीअं शबाना कोई राब्तो ई कोन्हे अचे ही वटि मोबाइल हितां ॻाल्हाईंसि हू तुंहिंजे लाइ आतो आहे साह थो निकिरे हुन जो जेकॾहिं प्यार जो मेड़ो थी वेंदो त मां सम्झंदसि हयाती सजाई थी आयो हुयो सो परेशान हुयो ॾाढो हले वियो शायद कक थी पियो आहे ताणे तो पी खे वठियो अचीसां न चईसि कोन त हल रेस अॻे भेरे बि चिड़े पियो कीअं चवांसि चङो हाणे हल मूंखे वठी हल मां तो परचाए वठी अचांसि रेस हलियो वियो न अड़े हिते ई हूंदो साह थोड़ी छोरीअ ते भला छोरी बि तुंहिंजी आहे या न इहो असांजो मामलो आहे साहब ख़ैर तूं ख़बर ॿुधाए छा थो सम्झी त हुन ते हमलो कंहिं कयो मूं कयो सम्झी थो त तूं छा थो चईं जंहिं थालीअ में खाईं थो उन में ई तो टुंग करीं अड़े नसरूअ जो खाई तूं हुनजे पुट सां थो विड़ी न मां न मञा मां त तो मां फाथी आहियां ऐं ने तोवारी छोरी मां फाथी आहियां बिनी गॾिजी मुंहिंजो अंदर साड़ियो आहे उतार हल हल मां तोखे वठण आयो आहियां चयमि न त कोन हलंदसि पहिरीं मूंखे इहा शबाना फ़ैसिलो ॾे तिने मुंहिंजी धीउ ते इल्ज़ाम कीअं आयो आख़िर छा ॾिठई अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हुई मूंखे बि त ख़बर पए ईअं कीअं हलां कोन थी हलां उन इल्ज़ाम कोन आयो आहे सभाई समझंदी कर हू त अञा अज़रा ते साह छॾींदी आहे ऐं तूं हरू हुन ते हला थी करे वाह जो साह थी छॾे साह बि इहो थी छॾे न त छोकिरी ते इल्ज़ाम हणी हुनखे कीन जहिड़ो करे ओ आई बाबा चवी त को का हलियो वञा बाक़ी इहा ॻाल्हि मूंखां न पुॼंदी अॻे भेरे बि मरी मरी बची आयोसि बाबा अड़े को असां ज़फ़र खे था गारियूं ॾियूं छा असां त पंहिंजे पेसनि खे था ॻाल्हायूं जेकॾहिं हुन में गैरत आहे त रक़म ॾेई पंहिंजी जान छॾाए ठीकु आहे हाणे तूं हीअं कर पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध आख़िरी भेरो तूं वञीस जे पैसा न ॾिनई न त पोइ हिन ज़फ़र जो बिलो मां पाण खणुसि ठीकु आहे साईं मां आख़िरी भेरो बि धूड़ पाए थो अचां हा वञ वञी धूड़ पाए वञ न न न तूं ग़लति थी चईं मुंहिंजी भेण जो घर तुंहिंजी भेण फिटायो आहे उनखे दर बदर कयो आहे उनजो मूंखे फ़ैसिलो कयो तो मियां ज़फ़र ख़ान तूं ॾींदी आहे या भाई शबाना ॾींदी आख़िर मां ॻाल्हायां त कंहिंसां ॻाल्हायां मास्टर छो पछाड़ीअ में पुछड़ो करे तो तुझी भेण के घर करणो ही ना है जे तुझी भेण के घर करणो हुजे हा त पो हेडे हेडे ॾिसई ना पर हुनखे त घर करणो ही कोने कल भी ज़फ़र आयो है परचाइण पर तिरियूं ही बहायई बेचारो कंधो हेठ करे हले वयो इहे त कान वेंदी न आख़िर तव्हां हुनजी हेॾी वॾी बेइज्जती कई आहे हू माण्हू आहे पितो अथनि पेट में इहे त कान वेंदी न हाणे सभाई समझी वई आहे त फ़ैसिले में इज़त आहे इज़त मास्टर केर फैसलो कंदो तुझो वडेरो कंदो या मौलवी कंदो केड़ी छोकरी भजी थी वने पुछऊंस ता त कावड़जी थी वने अरे छो खुदा फिटाई थी काडे वयो थी तुझो अकुल केर थो चवे केर थो इहा तुम्हारी भेण मलूकज़ादी शबानी न कहिड़े बुनियाद ते इल्ज़ाम थी कहिड़े बुनियाद ते इल्ज़ाम थी हणे ओ अकुल जा मुंडा मास्टर या शबाना नथी चए ज़फ़र तो चए ज़फ़र उन्हीअ रात भित जे पाड़ में अज़रा जे संडल जा निशान ॾिठा थई मास्टर खुदा जे वास्ते मुंहिंजी भेण ते इल्ज़ाम न हणो छो अची तव्हां भेण भामो सां फाथा आहियूं इहे वरी कीअं न न ज़फ़र कोन चवंदो आख़िर पंहिंजी धीउ ते इल्ज़ाम छो हणंदो छा ॾिठो अथई इहो त ज़फ़र ॿुधाईंदो
पर तू छो तो लुछे तोखे कड़ी चुरा तू माठ करे निर कर तू जो कम ना है चरी थी ही जा माना मुझो कम ना है बाबा अजरा साजे घर जी इज्जत आ हुन जे मथा इल्जाम माना असा जी मथा इल्जाम ऐ तू थी चवी त मां निंड कया अड़े रन तो त मुजी निंड फिटाए छडिया निंड पर इन्हे ज़फर सा बपाणी कबा ओ मास्टर खुदा जे वास्ते ये भाजो कर रन मुके न खपे घणा भेरा चयो थी मैं त ये पाठे जी जाने न खपे एड़ो चंपो मुठारो हणो तो साजो बूथ साजो चिबो थी थी मुजी मासूम भाण जी के तू भाजो कर दी जाई पाजी भेण के नथी जाई जगा बिना राज बुधाए ज़फर सा लाऊ नहीं बैठिया किन्नी रन एड़ो चंपो हणो तो एड़े माटिन कर पर भाजो करियो पाण वाली असा के जे भाजो किन्नी हो ई छा पियो थी रोहिणा न तू हुनजो तो थी न तू उनखे पंहिंजो थियण थो ॾी लाल लाल अखियूं ई पुराणा कपड़ा यार तू तो मूंखे रवायती मजनू पियो लगी तोखे रोशो थो लगे चर्चो थो लगे असांजे सिर ते बाहि भरियल आहे थियो छा आहे यार कुछ ॿुधाए बि त सही राब्तो कोन्हे अॼु टियों ॾींहुं आहे हूअ किथे हूंदी कीअं हूंदी का ख़बर कोन्हे ऐं अॻु में ईअं थियो बि कॾहिं कोन्हे यार मोबाइल ख़राब हूंदसि वो फोन सां मसलो हूंदसि यार तूं त वो छोकिरी आहे न ज़फर जी ज़ाल उन सां राब्तो कर उनखे सभु ख़बर हूंदई उनखे छा चवां त यार अजीब माण्हू आहीं तू उन खां पुछेसि या मूंखे नंबर ॾे त मां उन खां पुछां अरे बाबा दे जीवनारियूं शबाना पानी त खणी आ जल्दी ॾाढा थी मिर्च हुजे भाॼीअ में चवां तो एॾा मिर्च न विझंदी कर मां त मिर्च विधाई कोन्हनि तुंहिंजो वात पकल आहे चङो चांहि खणी आ जल्दी कर चांहि खणी आ मां खणी थी अचां ये 9 नंबर वारी कंहिंजो आहे हेलो मां अनवर थो ॻाल्हायां मूंखे शबाना सां ॻाल्हाइणो आहे केरु अनवर कहिड़ो अनवर ॾिसो मूंखे मोहतरमा शबाना सां ॻाल्हाइणो आहे प्लीज़ तव्हां फोन उनखे ॾियो प्लीज़ जा पुट तूं आहीं केरड़े जो शबाना सां ॻाल्हाईंदे शबाना सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे जल्दी ॿुधाए कंहिंसां तूं ॻाल्हाईं केरु आहे फोन ते हेलो कटे वियो फोन ॿुधाई छो नथो केरु हुयो फोन ते केरु आहे अनवर चई पियो त शबाना खे ॾियो त मां ॻाल्हायांसि ऐं ॻाल्हाए ईअं पियो ॼण शबाना संदसि नौकर हुजे इहो केरु आहे अनवर साईं को ग़लत नंबर हूंदो मूंखे कहिड़ी ख़बर हू तोखे पूरे नाले सां सुञाणे थो ऐं तूं चवीं थी त मूंखे का ख़बर न आहे अनवर कहिड़ो तव्हां थधा थियो ऐं चांहि पियो सच पुछो त मां अहिड़े कंहिं बि अनवर खे नथी सुञाणा जेको मूंखे फोन करे ऐं मूंखे रुखे नाले सां सॾे ईअं वरी कीअं हूंदो तूं मूंखां लिकाएं थी तूं मूंसां धोखो थी करे तुंहिंजा हुन सां तमामु गहरा नाता तालुक आहिनि लॻे पियो हू जल्दी में हुयो ॾिसी पाण पियो त स्क्रीन ते नंबर 9 आहे ऐं अननोन नंबर ईंदा रहंदा आहिनि ऐं तूं मूंखे चवीं थो त मुंहिंजा हुन सां ग़लति वास्ता आहिनि तूं त इल्ज़ाम हणंदे देरी कान थो करे छा तोखे मूं ते एतबार नाहे जंहिंसां ज़िंदगी गुज़ारी थो तोखे उन ते यकीन नाहे पर जंहिं तोसां हिक मिंट जे लाइ ॻाल्हायो आहे ऐं तोखे उन ते जल्दी में एतबार बि अची वियो छो न कयां कंहिंखे आख़िर कीअं ख़बर पई त ही नंबर शबाना जो आहे हा मथां वरी तूं चवें थी त मां कंहिंखे कोन सुञाणा शबाना मूंखे जल्दी ॿुधाए मां चवां थो जल्दी ॿुधाए मुंहिंजो रक्त थो टाके चयमि न त मूंखे का बि ख़बर कोन्हे का तोखे हरू भरू झगड़ो करणो आहे त भले कर अरे बाबा
जीवनारियूं ग्लैमर बेशुमार सुरन साजन ऐं आलापन जी तरतीब कशिश टीवी क़रीबाबाद जीवनारियूं